अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिटवर बाबा आला कलाम ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। जीअं वक़्तु गुज़रंदो आहे न कंहिंजो, जीअं वक़्तु गुज़रंदो आहे न कंहिंजो, इंतज़ार न कंहिंजो लिहाज़ कोन कंदो आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। अहिड़ी रवानीअ सां खिलण बीहण बग़ैर, अहिड़ी रवानीअ सां खिलण बीहण बग़ैर, सोचण पोइ हिकिड़ो अहिड़ो मोड़ बि ईंदो आहे। ही नाज़ ही अंदाज़ अदाऊं ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। यादूं ॻाल्हियूं अहसास हिकु सुकून हुजे बसि सच त ही आहे। यादूं ॻाल्हियूं अहसास हिकु सुकून हुजे बसि सच त ही आहे। त ज़िंदगी कॾहिं बि बीहंदी कान आहे, हलंदी रहंदी आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। निमाया अहिड़ो आई नज़र में रंग कलर बि ख़ुशबू सां गॾु। निमाया अहिड़ो आई नज़र में रंग कलर बि ख़ुशबू सां गॾु। ॼण शुगफ्ता एहो को गुल आहे, ॼण शुगफ्ता एहो को गुल आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। वक़्तु सेखारे छॾींदो आहे माना सभिनी रिश्तनि जो। वक़्तु सेखारे छॾींदो आहे माना सभिनी रिश्तनि जो। हर गॾु निभाइण वारो गॾु कोन हूंदो आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। भरवसोई कुझु अहिड़ो हो तुंहिंजे अचण जो। भरवसोई कुझु अहिड़ो हो तुंहिंजे अचण जो। निगाहुनि में अञा ताईं ॿियो को चहिरो कोन आहे। ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। हथ हथ में जॾहिं तुंहिंजो हो ख़्वाब हुयो ज़िंदगीअ जो प्यारो हो। हथ हथ में जॾहिं तुंहिंजो हो ख़्वाब हुयो ज़िंदगीअ जो प्यारो हो। ॿियनि जे मामलात में कहिड़ो बि को तजसस कोन रखंदो आहे। वाह कंहिं ही नाज़ ही अंदाज़ ही अदाऊं वाह कंहिं ख़ूब चयो आहे।
जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। बहितरीन इंसान इहो आहे जंहिंजे हुअण सां बहितरीन इंसान उहो आहे जंहिंजे हुअण सां ॿियनि जे ज़िंदगीअ में आसानी थींदी आहे। ही नाज़, ही अंदाज़, ही अदाऊं, वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे। सुठो इख़लाक़, नरमी, प्यार, मोहबत सचाईअ खे अपनाईंदो आहे। सुठो इख़लाक़, नरमी, प्यार, मोहबत सचाईअ खे अपनाईंदो आहे। समझदार उहो इंसान आहे जेको मुश्किल हालात में हिमत कोन हारींदो आहे। ही नाज़, ही अंदाज़, ही अदाऊं, वाह कंहिं ख़ूब चयो आहे। जीअं दरिया जो वहण बग़ैर सोचण जे त किथे रुकणो आहे।